असां वटि सुठा नात ख़्वान भी आहिन। अगर कंहिं भी दोस्त के नात चवराणी हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी असुहणो गुलन में, जिए गुल गुलाबी असुहणो गुलन में। मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी असुहणो गुलन में, जिए गुल गुलाबी असुहणो गुलन में। मोबाइल नंबर 030034000507।